वज़ीर आला सिंध के ख़ुसूसी मुआवन वीर जी कोहली जी पीपी तालका तलहार के अगवान पीर महफूज़ इलाही कादरी के आस्थाने ते आमद। पीपी कारकुननि शहरनि ऐं अक़लियती बिरादरी पारां वीर जी कोहली जो शानदार आदरबा कयो वियो। अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। इन मौके ते वीर जी कोहली खिताब कंदे चयो त पीपल्स पार्टी पाकिस्तान की वाहिद जमायत है जेका सिर्फ़ गरीबनि ऐं उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि करे थी। हिन वधीक चयो त अक़लियतनि जे मसइलनि खां सुठी तरह वाक़िफ़ आहियां ऐं वधि खां वधि कोशिश करे उन्हनि जा मसइला हल कराए सघां। इन मौके ते फरहान आलमानी, लाला जावेद पठान ऐं केतिरा ई पीपी अॻवान ऐं कारकुन पिणु मौजूदु हुआ। आख़िर में पीर महफूज़ इलाही कादरी वीर जी कोहली समेत आयल महिमाननि जा थोरा मञा।